नौशर फिरोज़ खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक़ शुआब सिद्दीक़ सुप्रीडेंट ज़िलाई जेल इस्लाही मरकज़ नौशर फिरोज़ अॼु रमज़ानुल मुबारक जे मुताबिक़ वीडियो मविशनल सीशन जो अॼु ज़िले जेल ऐं इस्लाही मरकज़ नौशर फिरोज़ में बंदोबस्त कयो। इन सेशन जो मक़सदु जीअं कैदियुनि खे रमज़ानुल मुबारक दौरान रोज़े रखण लाइ मुतहरिक बणाए सघिजे, जेको अॼु राति खां शुरू थियण जो इम्कान आहे। रमज़ान मुबारक जे महीने अचण सां असां चाहियूं था त कैदी पाबंदीअ सां रोज़ा रखनि, इबादत कनि, आम ॾींहुं ऐं रमज़ान जे भलारे महीने में फ़र्क़ जी ख़बर पवे ऐं उन भलारे महीने में कैदी रोज़ा रखी ऐं इबादत में गुज़ारनि त जीअं जेल मां आज़ाद थी करे पंहिंजी ज़िंदगी अलाह जी इबादत ऐं सुठनि कमनि में गुज़ारनि। जेल में अचण रखण जो मक़सदु इहो हूंदो आहे त कैदी अची करे कुझु जेल मां सिखनि ऐं ॿाहिरि बुराई वारी ज़िंदगीअ मां ॿाहिरि निकिरनि त ॿियनि वांगुरु बहितर ऐं सुठो शहरी गुज़ारनि ऐं ॾोहारनि खे पाण खां परे रखनि।